नाज़िरोड़ी के गवर्नमेंट हाई स्कूल में कायम कयल एहसास किफ़ालत सेंटर में आयल मुस्तक औरतन के 6 ॾींहं गुज़रण बावजूद वज़ीफ़े जा पैसा न मिली सघिया आहिनि, जे सबब सवें औरतूं निठण समेत दरपदर थी रहियूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था सैफुल्ला बलोच जी ही रिपोर्ट। गवर्नमेंट हाई स्कूल रोड़ी में कायम थियल एहसास किफ़ालत सेंटर ते मुस्तक औरतन के 6 ॾींहं गुज़रण बावजूद वज़ीफ़े जा पैसा न मिली सघिया। सभई औरतूं सेंटर ॿाहिरां निटण उस ते रोज़े जी हालत में धिका धोणा खाइण ते मजबूर। ॿिए पासे डिवाइस ऑपरेटर ज़ाहिद शेख ऐं शक्ति कुमार पारां लोकेशन न अचण जूं दाहूं कंदे मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजी लोकेशन कोन थी अचे पई और लेडीज़ वीचारियूं रोज़ अचनि थी पई मोटी थी वञनि। असां बि रोज़े में हे बि वीचारा कुझु रोज़े में आहिनि तकलीफ़ में, हाणे उस बि थी आहे, उस तव्हांजे साम्हूं हर शइ ऐं असां बि रोज़ तंग थी वञूं था। हिते लोकेशन हले कोन थी। लेडीज़ असांखे चवनि थी पई तव्हां जेको आहे कमु नथा कयो, असांखे पैसा नथा ॾियो ऐं असां डेली हिते अची करे वेही मोटी था वञूं। 3 कार्ड 4 कार्ड थींदा, उन खां पोइ लोकेशन नथी हले पई। ऐं जेको आहे असां हिन स्कूल जे में वेठा आहियूं, उन जेको आहे हेड मास्टर आहे उहो असांखे रोज़ कढी थो छॾे क्लास में, चए थो हलो इहो निकिरो, असांजा गुल पटिजनि था। लेडीज़ असांजी नंढा भॼनि थियूं, असांजी बेंचा भॼी वञनि, क्लास ख़राबु करे छॾनि। हाणे असांखे त इंतज़ामिया विया हो एच पी वारनि, असां ॼाणी वाणी हिते कोन्हे स्कूल में या वरी लेडीज़ का नुक़सान करे बि थी थिए, उहो लेडीज़ जो मसइलो आहे। चोथों 5 ॾींहं आहे एहसास कफ़ालत जो प्रोग्राम हले थो। हे जेका लेडीज़ आहे वीचारी सॼी दरबदर आहे। हिते कंहिं बि क़िस्म जी काई सहूलियत न आहे। उनखां अलावा न असांजी मशीनियूं थियूं हलनि, न असांजो सॉफ्टवेयर कोई हले थो। लोकेशन जो बार बार मसइलो आहे। अगरि रोज़नि सां सभी भेण अगरि स्कूल इंतज़ामिया खे असां कुझु चऊं था त स्कूल इंतज़ामिया ते चए तव्हां पंहिंजे हितां कैंपियूं बंदि कयो, निकिरो। असांजा गुल था पटिजनि, हितां जी अमले जी बि नाजाइज़ी आहे स्कूल इंतज़ामिया जी। प्लस में असां HBL जा कोई बि मतिलबु कंहिं बि क़िस्म जो कोई बि एजेंट नथो अचे। बराए महिरबानी हिन लेडीज़ खे सहूलियत ॾिनी वञे ऐं असांजी लोकेशन ओके कई वञे। स्कूल वारा बि धिका था ॾियनि, विड़नि था। अॼु चोथों ॾींहुं आहे त असां ज़ुल्म लाऊं, उस लाऊं, असां मरूं था। हाणे रोज़ो थी मूंखे अलाह जो कसम आहे रोज़ो आहे। रोज़े जो कुझु कयो ख़्यालु, असां वेही अॼु चोथों ॾींहुं असां मोटी था वञूं। असांखे स्कूल वारा धक था हणनि, अगरि असांजी बेइज़ती कई अथनि। मास्तर ई अलाए नाला छा अथनि, मूंखे नथा अचनि असां। को मुर्सी कयो, बिना मुर्साणी मुर्सी कयो, असां काथां मरी आहियूं। नाज़रीन, सेंटर ॿाहिरां बीठल औरतूं ऐं डिवाइस अमले जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। औरतूं सख़्त गर्मीअ में सहूलियतूं न हुजण ऐं वज़ीफ़े जी रक़म न मिलण जूं दावूं करे रहियूं आहिनि। जॾहिं अमले पारां क़ाइमु कयल सेंटर ते लोकेशन न अचण जो मसइलो ॼाणाए पैसा नथा हलाए वञनि। ॿिए पासे स्कूल इंतज़ामिया पिणु सेंटर ॿिए हंधि मुंतक़िल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त लाॻापियल इंतज़ामिया खे फौरी तौर नोटिस वठी एहसास किफ़ालत सेंटर जे पेश ईंदड़ मसइलनि खे हल कराए ऐं मुस्तक औरतुनि में वज़ीफ़े जी रक़म विराए औरतुनि जी बेचैनी ख़त्म कराए वञे। कैमरामैन सबक़तुल्लाह बलोच सां गॾु सैफुल्ला बलोच, मेहरान टीवी न्यूज़, रोड़ी।